जी दोस्तों, मैं आहियां ज़ाहिद राजपूत तव्हांजो मेज़बान ऐं असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं दासू खां 83 किलोमीटरनि जे फ़ासिले ते दासू में हिकिड़ो डैम ठही रहियो ऐं हिन वक़्तु असां उते मौजूदु आहियूं जिते दयामीर बादशाह डैम जी साइट आहे ऐं उते डैम ठही रहियो आहे। डैम जो कमु तेज़ी सां जारी आहे। हीउ इलाइक़ो जेको आहे इहो गिलगित बल्तिस्तान सां गॾु KPK जो बि इलाइक़ो आहे ऐं ॿिन्ही ज़ुरियुनि जी दावा आहे त हीउ असांजो इलाइक़ो आहे। माना अधु KPK में आहे, अधु गिलगित बल्तिस्तान में आहे जिते बादशाह डैम ठही रहियो आहे। असां वटि पाणी जेका सूरत हाल आहे उहा तव्हांखे ख़बर आहे त सिंध में पाणी जी सख़्तु खोट आहे। हज़ार एकड़ ज़मीन बंजर थी वई आहे। माण्हू पाणी पुरे था तड़पी रहिया आहिनि। पीअण लाइ पाणी मौजूदु न आहे, पर हुकुमरान हिते डैम ठाहे ऐं सिंध जो पाणी बंदि करण जी कोशिशुनि में आहिनि। अहिड़ी सूरत हाल रही त हिन मुल्क जो छा थींदो, हिन सिलसिले में असां दोस्तनि सां कुझु गुफ़्तगू कंदासीं। पर हीअ हक़ीक़त आहे त सिंध तास मुआदे में इहो तय थियल आहे त को बि सिंधू ते डैम न ठाहियो वेंदो, पर हुनजी मुसलसिल ख़िलाफ़ वर्ज़ी जी तहत डैम ठाहिया पिया वञनि ऐं सिंध खे बंजर बनायो पियो वञे। अचो त वधीक तव्हांखे सूरत हाल मालूम कयूं ऐं दोस्तनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं ऐं तव्हांखे हक़ीक़तुनि खां वाक़ुफ़ु कयूं त हिन डैम ठहण सां सिंध खे कहिड़ा नुक़सान पवंदा। मां इहो ई चवंदुसि, पाणीअ मथे झूपड़ा मूर्ख वञ मरनि। इंतिहाई अफ़सोस ऐं ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त सिंधू दरिया जंहिंजी हज़ारे साल जी तहज़ीब आहे, ईअं खणी चइजे त नाहिल हुकुमरान करप्शन जा माहिर ऐं भोतार कल्चर जेके इंतिहाई ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त सिर्फ़ु ग़रीब माण्हुनि जो जेको आहे सो धन दौलत अन्न खाई था वञनि, पर हुननि खे बेज़मीरनि खे इहो शर्म हया कोन्हे त सिंधू दरिया असांजी तहज़ीब आहे, असांजो जिया पियो आहे, असांजे नसुलनि जो जिया पियो आहे। अॼु असां अहिड़े हंधि बीठा आहियूं जिते वॾे माना जोश जज़्बे सां बादशाह डैम जो कमु हली रहियो आहे, पर असांजे सिंध जे मथां हुकुमरानीअ जी दावा कंदड़ जेके चवंदा सॼी सिंध असांजी आहे, अब तव्हांजी आहे मञूं था, पर घटि में घटि उन धरतीअ जो कर्ज़ तलायो न। तव्हांखे सिंधी माण्हुनि इन लाइ अमाउंट छोड़ी ॾिना आहिनि त तव्हां टाउन कमेटियुनि जा पैसा खाई वञो, इस्पतालुनि जी बजट खाई वञो, सिर्फ़ु बादशाह डैम जे लाइ एहतजाज न कयो, असेंबलियुनि में आवाज़ न उथारियो। शर्म अचणु घुरिजे जेके सिंध जी वारसीअ जी दावा था कनि। अॼु सॼो ॾींहुं जेको आहे असां सिंधूअ जे कप खां मुसलसल तक़रीबन 200-250 किलोमीटरनि जो पंधु कयो आहे, जेको जबलनि जे विच आहे ऐं किथे किथे पाणी जो वहिकिरो तेज़ तमामु घणो हुयो, किथे किथे तमामु घटि नज़र थे आयो। पर हिते जेके हिकिड़ो दासू डैम ठही रहियो हो ऐं हिकिड़ो हींअर बादशाह डैम जे मथां असां जेको आहे क्रॉसिंग करे रहिया आहियूं, त मां सम्झां थो त सिंध में पाणी जी पहिरियों ई खोट आहे ऐं असांजो समुंड जेको आहे सिंध जी मिटी ऐं सिंध जी ज़मीनुनि खे लखे एकड़ ज़मीन पाए चुको आहे। उनखे मिठो पाणी जेकॾहिं समुंड खे न मिलंदो ऐं उनजो जेकॾहिं उन में छोड़ न कयो वेंदो त असांजी सिंध जेका आहे उहा तबाह ऐं बड़भांग थी वेंदी ऐं सिंध जी ज़मीनुनि खे सैराब करण जे लाइ पाणी जी सख़्तु ज़रूरत आहे, जंहिंमें तमामु घणी खोट आहे। ऐं पाणी जी खोट जे करे न फ़क़ति सिंध जी आवाम पर सिंध जा हुकुमरान जेके आहिनि, पीपल्स पार्टी जी हुकूमत पिणु जेको आहे मुसलसल हाणे एहतजाज करण ते मजबूर बि इन करे थी आहे त आवाम जो वॾो प्रेशर आहे। आम माण्हू जेको आहे तमामु घणो मुतासिर थी रहियो आहे, जंहिंजो पाणी जेको आहे उनखे न पियो मिले, आबादगार जी ज़मीनुनि खे जेको आहे पाणी जेको आहे फसलुनि खे न पियो मिले, बाग़नि खे न पियो मिले, भाॼियुनि खे न पियो मिले। ऐं इहा सूरत हाल जेकॾहिं इहा बरक़रार रही त सिंध जो माण्हू जेको आहे तबाह थी वेंदो, उहे माली बदहाली जा शिकार थींदा। असांजो मुतालबो आहे त सिंधूअ ते किथे बि जेको आहे डैम न अॾियो वञे, छाकाणि त सिंध जे माण्हुनि खे सिंधी माण्हूअ खे पाणी जी ज़रूरत आहे, सिंधूअ खे पाणी जी ज़रूरत आहे ऐं सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे परेशान थींदा। जी नाज़रीन, तव्हां शहर में ॻाल्हि ॿुधी त हिकु तरफ़ सिंध जी हज़ारे एकड़ ज़मीन हिन वक़्तु शदीद पाणीअ जी खोट सबबि जेको आहे गहराबाद थी वई आहे ऐं लखनि जी एकड़ ज़मीन आहे। समुंड में पाणी जो छोड़ न थियण सबबि आबी जीवत आहे, इंसानी जीवत आहे, सॼी तबाह थी वई आहे। लखे एकड़ ज़मीन जेको आहे सो समुंड गिही वियो आहे। पर असांजे हुकुमराननि खे जेकॾहिं ते जूं नथी जुड़े त सिंध जी धरती कहिड़े ॾुखियनि वारी सूरत हाल में आहे। वसीला हुजण बावजूदि तमामु घणा वसीला असां वटि आहिनि। असां वटां गैस खणनि था, असां वटां कोयलो खणनि था, असां वटि सिंध मां तेल खणनि था ऐं ताज़ो हींअर कोयले ते हींअर बिजली बि पैदा कई पई वञे। जॾहिं बिजलीअ जा ॿिया खोड़ सारा वसीला पैदा थी चुका आहिनि त हुननि खे कहिड़ी ज़रूरत पई आहे त हिन ते सिंधू दरिया ते डैम जेको आहे सो ठाहे वञनि। जॾहिं त सिंध तास मुआदे में इहो तय थियल आहे त कंहिं बि सूरत में न सिंधु दरिया ते न सिंध पाकिस्तान पर इंडिया पारां बि को बि डैम तामीर न कयो वेंदो। पर पाकिस्तान में उनजी मुसलसिल ख़िलाफ़ वर्ज़ी थी रही आहे, आलमी कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी थी रही आहे ऐं हिते मुसलसिल डैम
ठही रहिया आहिनि ऐं हीडे में ठहिया त पोइ सिंध जो सुभाणे छा थींदो उन लाइ सिंध माण्हुनि खे सोचणु घुरिजे कंहिं ॿिए प्रोग्राम ताईं ज़ाहिद राजपूत खे इजाज़त। अलाह भाई।